दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। दादू शहर जे मारवी कॉलोनी वासी औरत सकीना ज़ाल गुलाम सरवर उन्नड़ पंहिंजे ज़ख्मी पीउ नियाज़ हुसैन लाशारी ऐं मां जन्नत लाशारी मासूम ॿारनि समेत दादू प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मुड़ुस खां ॿारनि लाइ ईद जा कपिड़ा वठण लाइ ख़र्च घुरण ते मुड़ुस गुलाम सरवर उन्नड़ तशदुद करे सख़्त ज़ख्मी कयो। वरी अॼु मुंहिंजो पीउ नियाज़ हुसैन घर आयो त मुड़ुस गुलाम सरवर ऐं ॾेरनि सलीमान ज़ाहिद पीरल उन्नड़ ऐं ॿ नामालूम माण्हुनि डंडनि सां हमलो करे मुंहिंजे पीउ खे रतो रत करे छॾियो। मूंखे ॿीहर तशदुद जो निशानो बणाए घर मां कढी छॾियो। मां ॿारनि समेत शहबाज कॉलोनी पीउ जे घर आयसि। मुड़ुस टे मासूम ॿारनि 12 साला अनम, 8 साला अब्दुल्ला ऐं 6 साला मिस्री खे ज़बरदस्ती पाण सां गॾु वठी वियो, जहिड़े GNC दादू ए सेक्शन थाणे ते दाख़िल कराई आहे, पर थाणे ते ASI राशिद पंवर 10,000 रुपया जवाबदारनि खे गिरफ़्तार करण लाइ घुरिया। पैसा ॾींदव त जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ हलंदसि, पैसा न ॾींदव त थाणो ख़ाली कयो। दादू पुलिस तहफ़ुज़ करण बदिरां थाणे खे कारोबार जो ज़रियो बणाए छॾियो आहे। मुड़ुस गुलाम सरवर उन्नड़ मुंहिंजो सोन बि खणी वियो आहे। हुननि IG सिंध DIG हैदराबाद SSP दादू खां मुतालबो कयो त फौरी तौर पीउ नियाज़ हुसैन लाशारी ऐं मूं सकीना मथां तशदुद कंदड़ मुड़ुस ॾेरनि ऐं ॿियनि खे गिरफ़्तार करे तहफ़ुज़ फराहम करे 3 मासूम ॿारनि खे बाज़ियाब करायो वञे।